नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिटशा में ख़बर ॾींदा हलूं त भिटशा खां वसी मुराद शाह, शिदातपुर, सांगड़, नवाबशाह ऐं ॿियनि शहरनि सां मिलाईंदड़ रोड 20 सालनि खां न ठहिण करे हादसा रोज़ जो मामूल बणियल आहे। वसी मुराद शाह जा ॻोठाणा रोड न ठहिण ख़िलाफ़ एहतजाज करे रहिया आहिनि। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे भिटशा में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर मोहम्मद जुमन चौहान। असां हिन वक्त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते मौजूद आहियूं, जेको वसी मुराद शाह लिंक रोड आहे उते मौजूद आहियूं। जेको शिदातपुर, सांगड़, टंडो आदम, नवाबशाह ॿिनि रोडनि सां मिलाईंदड़ जेको रोड आहे उहो ख़श्ता हाल आहे। हिते जा माण्हू ॻोठाणा जेके आहिनि सरापा एहतजाजनि। अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल करियूं जेको आहे उन्हनि जो वधीक हिन हवाले सां छा चवणु आहे। 15 साल थी विया आहिनि हिन रोड तां अच वञ में। हिन रोड खे तक़रीबन शिदातपुर, हाला, सराड़ी, नवाबशाह, शिदातपुर रोड सां ई मिलनि था। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे मेले में हिते वॾी तकलीफ़ आहे अच वञ में, ट्रैफिक जाम थी थिए। महिरबानी करे असांखे रोड ठहिराए ॾींदा। मरम्मत कान थी सघी आहे, जंहिंजे करे हीअ तक़रीबन 5-7 ॻोठ आहिनि जेके आसपास जा उहे परेशान आहिनि। इवन जीअं त हीअ शिदातपुर हाला रोड ते वञण वारो रोड आहे, 6 किलोमीटर जे फ़ासिले ते हिन रोड जी तामीराती कमु गुज़िरियल 10-15 सालनि खां कोन थियो आहे। असां हुकूमत में मुतालबो कंदासीं त महिरबानी करे असांखे हीअ रोड ठाराए ॾिनो वञे त तक़रीबन असांखे माना सहूलियत मिले। इहो असांजो डेमोक्रेटिक राइट आहे त असांखे जेको आहे न रोड जी सहूलियत या अस्पताल जी सहूलियत या खणी ईअं चइजे त एजुकेशन जी सहूलियत इहे असांजे हिकु डेमोक्रेटिक राइट में अचनि था ऐं असां हिकु डेमोक्रेटिक कंट्री में रही रहिया आहियूं। इवन असांजे डेमोक्रेटिक कंट्री सॾाइण जे लाइ त असां उनखे डेमोक्रेटिक कंट्री पाकिस्तान खे चऊं था त उन जे लाइ करे असांखे हीअ कंडीशन जेके आहिनि उहे असांखे रिपेयर करणियूं पवंदियूं या हीअ कंडीशन जेके आहिनि असांखे हीअ जेके असांजूं जेके प्रॉब्लम्स आहिनि हिनखे गवर्नमेंट खे सॉल्व करणो पवंदो। फॉर एक्ज़ाम्पल जेकॾहिं असां तव्हां ॾिसो था हिन रोड जी कंडीशन, इवन जेके आहिनि स्टोन्स लॻायल पिया आहिनि, हिते ॿाहिरि निकिता पिया आहिनि ऐं ट्रीज़ जेके आहिनि उहे ऑन द रोड आहिनि। केर बि जेको आहे हिन रोड जो वाई वसीले वारो न आहे। असां जेके हितां खां अस्पताल ताईं पहुचण में असांखे इवन 3 कलाक लॻी वञनि था। 4 किलोमीटरनि जो सफ़र आहे जंहिंखे 3 कलाक लॻनि था। इवन जेकॾहिं हितां खां माण्हू जेकॾहिं के एजुकेशन आहे, फॉर एक्ज़ाम्पल जेकॾहिं स्कूल्स आहिनि भिटशा में, ॿार जेकॾहिं हितां खां स्कूल वञनि था त उहे टाइम ते नथा पुॼी सघनि। हिन रस्ते खां तमामु घणी तकलीफ़ आहे। जेको बीमारीअ में जेको आहे माण्हू अस्पताल ताईं नथो पहुची सघे, कंहिं इमरजेंसीअ में नथो पहुची सघे ऐं हीअ हिकु मेन रस्तो आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे दरगाह सां मिलाइण वारो ऐं हाला, शिदातपुर जेके वॾा शहर आहिनि उन्हनि खे बि मिलाए थो, सरहाड़ी, नवाबशाह, इन्हनि रस्तनि खे मिलाइण वारो हीउ रस्तो मेन आहे। बिल्कुलु अवां ॻोठाणनि जी ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त मुकमल 20 सालनि खां वठी नए सिर जेको आहे रोड जी तइमीरात न थी आहे, जंहिंजे करे असां जेको आहे 5 मिंटनि जो जेको सफ़र आहे 2-2.5-3 कलाक लॻियो वञनि, जंहिंजे करे रोज़ हादसा बि जेके आहिनि मामूल बणियल आहिनि। हिननि सिंध हुकूमत तोड़े चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो आहे त नए सिर रोड ठाराए ॾिनो वञे, जीअं असांजा जेके स्कूल वेंदड़ ॿार आहिनि या हिते जा मुसाफ़िर जेके हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते अचनि था उन्हनि खे वधीक तकलीफ़ न थिए। कैमरामैन अख्तियार उदासी सां गॾु मोहम्मद जुमन चौहान, अवामी न्यूज़ भिटशा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।